मटियारी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त मटियारी जी नौजवान नारी करण समूह जो 24 कलाक गुज़रण बावजूद को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। अमड़ रोई रोई बेहाल बणियल हिन सिलसिले में नारी जी अमड़ मसमात ज़ुबैदा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी नौजवान धीउ पुरस्कार तौर ते गुम थी वई आहे। काल सॼो ॾींहुं ॻोल्हा कई पर अञा ताईं को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। हिन चयो त असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे, मुंहिंजी मासूम न्याणी खे अलाए छो अगवा कयो वियो आहे। नारी जी अमड़ वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP मटियारी ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त खुदारा मुंहिंजी न्याणी खे जल्द बाज़ियाब कराए असां मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿिए पासे SHO मटियारी अयूब सां राब्तो कयो त ॿुधायो त नारी जे वारसनि पारां मटियारी थाणे ते को बि केस वग़ैरह दाख़िल न करायो, वधीक जांच कई पई वञे। चाहे उते भई ख़बर कान्हे केरु कढी वियो। मुंहिंजी धीउ या किरण, मुंहिंजी धीउ मूंखे मोटाए ॾियो, मूंखे वठी ॾियो, मरी वेंदो, धीउ वठी ॾियो, मुंहिंजी धीउ मूंखे वठी ॾियो। मामा जो कंहिं ते कोई शक शोबो आहे छा? मैं ख़बर ई कान्हे केरु खणी वियो, ख़बर ई कान्हे। SP ऑफिस में हाणे भला तव्हां छा था चयो? मूंखे मुंहिंजी धीउ वापसि वठी ॾियो, ॻोल्हे वठी ॾियो, जिते आहे मूंखे ॻोल्हे वठी ॾियो। तव्हां ही मुंहिंजी इज़त वारी धीउ आहे, मुंहिंजी हाल पाई धीउ, मूंखे कान उमेद धीउ कंदी बुरो कमु, रुॻो आहे मुंहिंजी ख़राब। मुंहिंजी धीउ कढी वई आहे घर मां, मूंखे मुंहिंजी धीउ वठी ॾियो। जेका मुंहिंजा ॿार SP सभु पियो, मूंखे वठी ॾियो। वज़ीर मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।